औरत ऐं असांजो ही समाज। सच पुछो त औरत जो तमामु वॾो जेको ॾोह आहे उहो इहो आहे त औरत जनम वरितो। छो त हीअ जेकी सोसाइटी आहे या मदनी सोसाइटी आहे, जिते औरत सोसाइटी जो हिसो न आहे, जिते औरत हिकिड़ी प्रॉपर्टी आहे, ॾाढी आसानी सां इहो चई जान छॾाए वेंदा आहियूं असीं त न्याणी आहे, 7 क़ुराननि जे बराबरि आहे, मथे जो ताज आहे। इहे असांजा शॉर्टकट्स आहिनि हुनखे इंसान मञण खां इनकार जा। छो त असांखे हुनखे इंसान नाहे मञणो, हुनखे बराबरि जी मख़लूक नाहे मञणो, इन करे असां न्याणी, देवी ऐं 7 क़ुराननि दर्जो ॾेई पंहिंजी जान छॾाए छॾीसूं। अंग्रेज़ी में की चवणी आहे त ख़राब औरत छा हूंदी आहे, त जवाबु आहे, उन जो ई जवाबु वरी अचे थो, उहा औरत जंहिंजा ख़्यालात हिकिड़े शरीफ़ मर्द वारा हुजनि, उहा औरत ख़राब किरदार जी हूंदी आहे। दुआ मंगी डॉक्टर निमृता, ज़ैनब ऐं हज़ारे लखे करोड़नि न्याणियुनि जो ॾोह रुॻो इहो आहे त हुननि जनम वरितो ऐं अहिड़ी सोसाइटी जनम वरितो जिते मर्द अथॉरिटी आहे, जिते मर्द अथॉरिटी आहे। हुननि जे वजूद जी का ज़रूरत ई न आहे। असीं मर्द जेके आसमान में नथा आहियूं, असां ॾाढी आसानी सां चवंदा आहियूं बिल्कुलु हिननि खे बि हक़ मिलणु खपनि। हू त हेल आर यू, तूं थींदो केरु हुनखे हक़ ॾियण वारो? तूं आहीं केरु जो तूं हुनखे हक़ ॾींदे बराबरि वारा? कुदरत जेको हुनखे पैदा कयो आहे, तोखां बहितर पैदा कयो आहे, बराबरि न। ऐं त इन शइ जो क़ाइल आहे त औरत मर्द जे बराबरि न आहे, औरत मर्द खां अफ़ज़ल आहे, औरत मर्द खां अफ़ज़ल आहे। पर असां अफ़ज़ल त छुटो, असां न्याणी 7 क़ुराननि जे बराबरि करे पंहिंजी जान छॾाए वियासीं। केॾो न मर्द आला किरदार जो आहे, केॾो न आला किरदार जो आहे जो हू कुझु बि करे जस्टिफाइड आहे। हू इश्क बि करे त जस्टिफाइड आहे, पर अगरि औरत इश्क करे त तबाही आहे। मर्द जेको वणेसि करे, छो त मर्द इहो विसारे वेठो आहे त हुनजो वजूद हिकु औरत जे करे आहे। ऐं जॾहिं बि ही ख़बरूं पढ़ंदो आहियां, दुआ मंगी जो हुजे, डॉक्टर निमृता जो हुजे, ज़ैनब जो हुजे, इन्हनि सभिनि शयुनि में हिकिड़ी शइ कॉमन आहे, उहा इहा त असां मर्द उन सभिनि में कॉमन आहियूं। किथे न किथे कंहिं मर्द जो ईगो, किथे न किथे कंहिं मर्द जो हवस, किथे न किथे मर्द जो आला थियण जो जेको ईगो आहे उहो उते आहे। छो त असांजी सोसाइटी में औरत हिकिड़ी प्रॉपर्टी आहे, उनजी का बि इंसान वारो हुनजो को बि हक़ न आहे, को बि हक़ न आहे। ऐं चवां थो त मर्द ऐं इंसान ॿ अलॻि शयूं आहिनि। इंसान औरत थी सघे थी, पर मर्द इंसान न आहे। मुंहिंजी कंक्लूजन इहा ई पहुती आहे। मुंहिंजी कंक्लूजन इहा ई आहे त असीं मर्द किथे बि इंसान जे दायरे में कोन था शुमार थियूं। असां तमामु आसान आहे कंहिं औरत जे मथां आङुर खणणु, असां तमामु आसान आहे कंहिं मर्द जी ग़लतीअ खे जस्टिफिकेशन ॾियण लाइ औरत ते इल्ज़ाम हणणु। हींअर मिसाल ॾियांव थो, दुआ मंगी जो वाक़ियो ॾिसो तव्हां। दुआ मंगी किडनैप थी आहे त असांजे माण्हुनि जा ख़्यालात छा आहिनि, कीअं जस्टिफाई कनि पिया, हुननि क्रिमिनल्स खे कीअं सपोर्ट कनि पिया। तव्हां पढ़ो त वञी, राति जो छा पियो कयो हिन घर खां ॿाहिरि, राति खां ॿाहिरि माना इहा थी सवाल करणु अचे थो, राति जो छा पियो कयो दुआ मंगी घर खां ॿाहिरि। माना सुभाणे अगरि आऊं बि कंहिं न्याणीअ खे ॿाहिरि अकेलो ॾिसंदुसि त पोइ मूंखे बि हक़ु आहे न गवाह करण जो। वाह, छा सोच आहे असांजी। छो त उहो ॿाहिरि निकिती, इन करे असांखे हक़ु आहे। असीं मज़हब जा, कल्चर जा वॾा दावा कंदा आहियूं, पर उहे सभु दावा रुॻो औरतुनि लाइ ईंदा आहिनि,
मर्दनि लाइ न आहे। छो त असीं त बाला त रहियूं न, असीं त ग़लती करे सघूं था न। औरत ग़लती थोरी कंदी आहे, औरत गुनाह कंदी आहे। हिकु ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो जुमिलो आहे, ऐं सिंधी में ट्रांसलेट कोन थो कयां, ऐं अंग्रेज़ी में ॿुधायां थो। चवनि था त औरत असांजी ग़ैरत आहे। अंग्रेज़ी में जवाबु आहे औरत पारां, इट्स नॉट माई प्रॉब्लम दैट यू हैव प्लेस्ड योर ऑनर बिटवीन द लेग्स ऑफ अ वुमेन। सम्झण वारा सम्झी वेंदा, इहो असांजी सोच गंदी आहे। ऐं असां मर्द हिकिड़ी पस्ता ज़ात आहे। मूंखे अॼु आउं जो महिल ॻाल्हायां पियो, मूंखे शर्म थो अचे त आउं मर्द आहियां। मूंखे शर्म थो अचे त आउं उन मख़लूक जो हिसो आहियां जंहिं का फीलिंग न आहे। थी सघे थो जीअं दुआ मंगी वारे इशू जे अंदरि मूंखे दुख पियो थिए, डॉक्टर निम्रता वारे शइ मूंखे दुख पियो थिए, ज़ैनब वारे में दुख पियो थिए, पर कहिड़ी ख़बर मुनी हैदर शाह खे XYZ का छोकिरी हुजे, उन सां ज़ुल्म करण अंदरि पंहिंजो ईगो हुजे, दैट इज़ वेरी मच जस्टिफाइड। आउं बि साफ़ सुथरो न आहियां किथे, आउं बि उते पंहिंजो ईगो आणींदुसि, आउं पंहिंजो उते पंहिंजो मर्दानगी ॾेखारींदुसि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, जेॾीमहिल असीं कंहिं ग़लती थियण वारे शइ खे जस्टिफाई कयूं था, इहो चई त हिन त ग़लति कयो हूंदो पर हिन बि ग़लति कयो हूंदो, इहो बकवास आहे। अंग्रेज़ी में चवणी आहे एनीथिंग सेड बिफोर बट इज़ बुलशिट। माना अगरि आउं चवां त फलाणो माण्हू ॾाढो सुठो आहे पर हरामी आहे, त मतिलबु छा थियो? पर खां पहिरीं जेको चयो बकवास, असुल मूंखे हुनखे गार ॾियणी हुई। तीअं ई अगरि कंहिं न्याणीअ सां कंहिं औरत सां ज़ुल्म थिए थो ऐं असीं अगरि इहो चयूं था हा ग़लति थियो अथसि पर हिन ईअं छो कयो, त तव्हां बकवास पिया कयूं। असीं बकवास पिया कयूं, इहो असीं लिटरली बकवास पिया कयूं, इहो बुलशिट पिया कयूं। दिल को बहलाने के लिए गालिब ये ख्याल अच्छा है। असीं पंहिंजे पाण खे ख़ुशि करण लाइ पिया कयूं था, हा ज़ुल्म जे ख़िलाफ़ मुज़म्मत कयूं पिया, पर औरत बि ग़लति आहे। न, ग़लति असीं आहियूं, ग़लति असीं मर्द आहियूं, ग़लति ही सोसाइटी आहे, ग़लति असांजी सोच आहे। छो नंढपण खां चयो वेंदो आहे त वाह बाबा छोकिरा रोंदा न आहिनि? छो असांखे छो चयो वेंदो आहे न रो, ऐं छोकिरियुनि वांगुरु न रो? बाबा रोअण हिकिड़ो नेचुरल एलिमेंट आहे। मर्द खे नंढे हूंदे खां चयो थो वञे छोकिरियुनि वांगुरु न रो, माना तूं पंहिंजे अंदरि रख शे, तूं ॾुख न कर, तूं कैफ़ियत न हासिल कर, तूं हिकिड़ो ज़ालिम थी। माना नंढपण खां असांखे समाज जे सोसाइटी में ट्रेन कयो वेंदो आहे त बाबा तोखे रोअणो न आहे, तोखे झेड़ो करणो आहे, तोखे ज़ुल्म करणो आहे, तोखे जबर करणो आहे। इहो आहे असांजो हाल, इहो आहे असांजो हाल। हिकिड़ी 6 महीननि जी न्याणी, उन सां रेप थिए थो, ज़ैनब सां रेप थिए थो। हुननि वीचारनि खे त ख़बर बि न हुई त रेप छा थींदो आहे। हुननि खे त ABC ख़बर न आई त अमल थिए छा पियो असां सां। 6 महीननि जी न्याणी खे छा ख़बर हूंदो मूंसां छा पियो थिए, ज़ैनब खे छा ख़बर हूंदो मूंसां छा पियो थिए। दुआ मंगी खणी विया, अलाह हुनखे पंहिंजे हिफ्ज़ ओ अमान में रखे, पर केस ताईं हिन सोसाइटी जे अंदरि असीं मर्द ज़ुल्म कंदासीं? आउं तव्हांखे 100 मिसालूं ॾेई सघां थो, ऐं पंहिंजी मिसाल ॾेई सघां थो। जीअं मूं सवेरे चयो, ऐं हिकिड़े मामले खे ग़लति चवां थो, पर ॿिए मामले में अंदरि मुंहिंजो मर्द वारो ईगो अची वेंदो, मर्द वारो ईगो अची वेंदो मुंहिंजो। छो? ही छा आहे ईगो? ही बकवास आहे, ही बकवास आहे जेको असांखे नंढपण खां दिमाग़ में ॿुधायो वियो आहे। छोकिरियुनि ते त आङुर खॼे थी, छोकिरियुनि हीअं कयो, हीअं कयो, हीअं कयो। छोकिरनि ते छो न, मर्दनि ते छो न? छो त ही मर्दनि जी सोसाइटी आहे। केस ताईं दुआ मंगी, निम्रता, ज़ैनब ऐं हज़ारे लखे करोड़े न्याणियूं असांजे जबर जो निशानो थींदियूं, छो त असीं मर्द आहियूं। कॾहिं असीं सम्झंदासीं त हिन समाज सां वॾे में वॾो प्रॉब्लम इहो आहे त मर्दनि जो ईगो, असांजो ईगो खाई वियो आहे हिन सोसाइटी खे।
खाई वियो आहे समाज खे। जिते मर्द अगरि ॿी शादी करे थो त जस्टिफाइड आहे, पर औरत अगरि पंहिंजी शादी मां न ख़ुशि थी त गुनाह फ़क़ति ॾिसो पिया। अगरि औरत खे असीं बराबरि सम्झंदा हुजूं हा, या औरत खे असीं न्याणी सम्झंदा हुजूं हा, अगरि औरत खे सत क़ुरान सम्झंदा हुजूं हा, त पोइ ईअं छो हुजे न थिए हा? त न्याणी चवे थी, देवी चवे थी, सत क़ुरान चवनि था, आउं मुड़ुस सां ख़ुशि न आहियां, पोइ मूंखे ॿिए हंधि किथे शादी करायो, पोइ कोन एक्सेप्टेबल थींदो। असांजो समाज तेसि ताईं ठीकु न थींदो जेसि ताईं असां मर्द इंसान न थींदासीं, ऐं असां मर्द हिन सोसाइटी खे इंसानी सोसाइटी कोन ठाहींदासीं। उर्दू में चवणी आहे त मर्द अञा ताईं रुगो औरत सां सुम्हणु सिखियो आहे, जीअण न आहे सिखियो। महिरबानी।